मुल्तान में हजरत बाहुद्दीन ज़िक्रिया जी मज़ार ते उर्स मुबारक जी तकरीब जारी हुई, जिते गादी नशीन ऐं पीटीआई अगवान शाह महमूद कुरैशी जॾहिं गुसल ॾियण जी तकरीब बाद कॉन्फ्रेंस वारे हंध ॾांहुं वञण लॻो त उन दौरान संदसि पुट बि मौजूदु हुआ, पर ओचितो हिकु अक़ीदतमंद बि पोयां आयो ऐं मुरीद हुसैन कुरैशी जे अॻियां हो। मुरीद हुसैन कुरैशी खे अक़ीदतमंद जो अॻियां अचणु पसंदि न आयो, जंहिं ते हुन मुरीद खे चयो त तूं संदसि आॾो अचण जी हिमत कीअं कई, हू बि मज़ार जे गादी नशीननि मां हिकु आहे। मुरीद हुसैन कुरैशी अॻियां अचण ते अक़ीदतमंद खे चमाटूं वहाए कढियूं, जंहिं ते मुरीद हुन खां माफ़ी घुरी ऐं संदसि पेर बि चुमिया, पर संदसि कावड़ घटि न थी। वाक़े बाद मुरीद हुसैन उर्स जी तकरीब में हलियो वियो, जिते शाह महमूद कुरैशी सां संदसि ॾंद चक थी। मुरीद हुसैन कुरैशी पंहिंजे भाउ शाह महमूद कुरैशी खे बि तनक़ीद जो निशानो बणायो ऐं तकरीब खे ख़िताब कंदे चयो त शाह महमूद दरगाह ते सियासत न करे, ही गादी संदसि पीउ जी आहे। हुन चयो त शाह महमूद कुरैशी सियासत ख़ातिर ख़ानदान जो नालो ॿोड़े छॾियो आहे। मुरीद हुसैन कुरैशी जो चवणु हो त हू ॼाणणु चाहे थो त शाह महमूद कुरैशी वटि ज़मीन किथां आई, दुनिया खेसि क़बरुनि जो वापारी चवे थी। संदसि चवणु हो त शाह महमूद गादीअ जो तक़दुस पायमाल कयो, हू 7 ॼणनि जो कातिल आहे। एहतिसाब जी ॻाल्हि कंदड़ पहिरियां खेसि गादीअ जो हिसाब ॾे। ये दस्तार आपको मैंने दी थी, 20 साल के बाद मैं भी इसका एहतसाब चाहता हूँ कि आपने इस गद्दी पे बैठकर इस गद्दी को सियासी बनाया या रूहानी बनाया। मुरीद हुसैन कुरैशी चयो त उर्स में अचण ते खेसि क़तल जूं धमकियूं ॾिनियूं वयूं। उन मौक़े ते पीटीआई जो MNA आमिद डोगर मुरीद हुसैन कुरैशी खे रोकींदो रहियो, पर संदसि समूरियूं कोशिशूं नाकाम थी वयूं। तकरीर ख़तम करण बाद मुरीद हुसैन उर्स जी तकरीब छॾे हलियो वियो।